अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु तव्हांखे हिकु तफ़सील पूरी कहाणी ॿुधाईंदासीं। कुझु अहम ॻाल्हियूं बि ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जूं, ऐं कुझु अहिड़ा ख़ासि सीन आहिनि उहे बि तव्हांजे नज़र कंदासीं। इन वीडियो खे दोस्तो आख़िर ताईं ॾिसो, ऐं थी सघे त शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। असांजे पेज खे बि फॉलो, लाइक, इन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हां इन ॻाल्हि में परेशान हूंदव त हाणे अॻिते छा थियण वारो आहे ड्रामे में। बिल्कुलु दोस्तो, ड्रामे में उअं ई थींदो जीअं ज़िंदगी में तव्हां ॾिसंदा आया हुयो त हिकु ड्रामे मतिलबु अदाकार ख़तमु थींदो त वरी ॿियो ज़ाहिर थींदो। जीअं उते आचर ख़तमु थियो हुयो, वरी अहिड़े हिसाब सां उन जा ते ॿियो गुंडो अची वियो, ॿियो वरी माण्हू ज़ाहिर थी वियो। हाणे तकरार ड्रामे में बि ईअं थींदो, हाशिश जा ते वरी ॿियो ज़ाहिर थींदो, या असद कुरैशी या वरी हाकिम ख़ान। अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब ख़ान जी वरी ताक़त साॻी बहाल थी वेंदी। हाणे मसइलो इहो ई आहे त ड्रामे खे जेको आहे आख़िर केसीं ताईं हलाईंदा, ऐं जेको आहे नवाब ख़ान खे कीअं मुझाईंदा मूसा वारा। दोस्तो तव्हां यादि करे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि, मूसा ऐं जॾहिं सिजाल ख़ान हिकु थी वेंदा पोइ नवाब ख़ान जे लाइ वरी क़यामत बर्पा थी वेंदी। लेकिन नवाब ख़ान ईअं थियणु न ॾींदो। लेकिन अन क़रीब इहो टाइम बि अची वेंदो, तव्हां ॾिसंदव त मूसा ऐं जेको आहे सिजावल, मीर, भावल, दरिया ख़ान इन्हनि जे विच में ठाह थी वेंदो। फ़िलहालु त मीर खे गोली हणी छॾी, भावल मीर ज़ख़्मी आहे, ऐं दरिया ख़ान जे मथां बि शक पइजी वियो मूसा जो त हीअ मीर सां ॿधल आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो अञा दोस्तनि जो पाण में इख़्तिलाफ़ात वधी वेंदा। लेकिन अन क़रीब इहे इन चाल खे सम्झी वेंदा नवाब ख़ान जी, की असांखे विढ़ाइणु चाहे थो। ऐं जेको आहे ख़ासि करे राणी आहे, जॾहिं उहो ॿुधी जेको आहे गोली लॻी आहे मीर खे, पंहिंजे पीउ जे पेरनि ते रओ उछलाईंदी ऐं उन खां माफ़ियूं वठंदी मीर जे बदिरां, ऐं मीर जी जान उहा छॾाईंदी। ऐं पोइ भावल ऐं मूसा हथ पटे वेंदा मीर मां, ऐं पोइ नवाब ख़ान खे निशानो बणाईंदा। वीडियो पुगो दोस्तो पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।